नाज़रीन, NICVD सखर में सिंध खां सवाइ पंजाब बलोचिस्तान जे मरीज़नि जो बि इलाज थी रहियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध TV न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई। जी हिन वक्त असीं मौजूद आहियूं सखर जे सब खां वॾे दिल जे अस्पताल NICVD में, जिते बलोचिस्तान पंजाब तोड़े मानसेरा खां बि माण्हू जेके आहिनि उहे हिते इलाज जे लाइ अचनि था। हिते एंजियोग्राफी, ओपन हार्ट सर्जरी समेत ॿियनि जेके टेस्टूं आहिनि या एंजियोप्लास्टी जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। ऐं हीअ अंदरूनी सिंध जो वाहिद अस्पताल आहे जिते ओपन हार्ट सर्जरी कई वञे थी। ऐं उन सां गॾोगॾु जेके मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि पंजाब या बलोचिस्तान खां या KPK खां माण्हू जेके आहिनि हिते इलाज जे लाइ पहुचनि था। अचो त हिते मौजूदु मरीज़नि तोड़े इंतज़ामिया जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो हिन अस्पताल बाबति छा चवणु आहे। मुझे अमर जी तबीयत ठीक नहीं, NICVD में जो सो दाख़िल कई अगे मुफ्त मिलन थी, दवा तो मुफ्त मिलती। अम्मा जी जेका दिल जी ऑपरेशन थी जंहिंमें बैटरी लगी और ना वो हाणे वरी 10 ॾींहंनि खां पोइ आयासीं टेस्ट लाइ। हाणे ट्रीटमेंट हले थी पई। अमर जी तबीयत बेहतर है, आगे का इलाज सुठो थे तो अटैक हुआ है, लिहाजा इसको आप सखर ले जाएंगे। तो वहाँ से एम्बुलेंस किया तो वहाँ यहाँ पे आ गए। तो यहाँ इंशाल्लाह भी ये है कि साथियों ने मकसद काफ़ी हुआ हमारे साथ वो किया, फ़ौरन इनको ट्रीटमेंट किया तो बोले इंशाल्लाह भी इसके वो कर रहे हैं जी। और बाकी माहौल के हिसाब से भी हमने देखा, सफाई के हिसाब से भी अल्हम्दुलिल्लाह ठीक है यहाँ का माहौल। मैं NICVD वारनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं जेका टीम आहे तुंहिंजो बि हिते तमामु सुठो इलाज थो हले। डॉक्टर भी सुठो ॿिया अचंदा ऐं उनजो स्टाफ भी। चाचे खे थोरो हार्ट जो प्रॉब्लम हुयो, तक़रीबन माना 2-3 ॾींहनि खां। पोइ राति थोड़ी तबियत ख़राब थी वई, असां वरी तक़रीबन उतां 3 वॻे निकिरी वियासीं पन्नो अकल मां। पोइ माशाल्लाह सुठी फैसिलिटी हुयूं, डॉक्टर सुठो कोऑपरेशन कयो, स्टाफ सॼो कोऑपरेटिव आहे, बहितरीनु कोऑपरेटिव आहे। ऐं असांखे मतिलबु हर फैसिलिटी ॾिनी वई, सुठी फैसिलिटी ॾिनी। हिते हेॾी ज़बरदस्त फैसिलिटी ऐं उहा बि फ्री में महसूसु थियो त न कोई कमु आहे जेको असां वटि माना बहितरीनु सिंध में हले थो। ऐं अहिड़ी हॉस्पिटल असांजी इंटीरियर सिंध में आगा खान खां छॾे करे तव्हां हेॾे निकिरी अचो हैदराबाद खां ओरे सॼी इंटीरियर सिंध, पंजाब, रहीम यार खान, बलोचिस्तान साइड सॼी के है मतलब फैसिलिटीज़ कंदा असांखे। सिबरी से आए हैं। हाँ, उधर डॉक्टर है, मैंने समझते नहीं थे, उधर उधर दिखाया था। 3 दिन उधर रहे थे, फिर इधर लाए थे सखर। उसने बोला इधर अच्छे डॉक्टर है, इधर दिखाओ, इसलिए आए। हिते असां वटि जेको आहे न पूरे पाकिस्तान खां मरीज़ अचनि था पिया। मोस्टली जेके बलोचिस्तान में तव्हां ॾिसो त बैकवर्ड एरिया आहे, उते का अहिड़ी फैसिलिटी कोन्हे, हॉस्पिटल्स अहिड़ियूं कोन्हनि के। उतां जा काफ़ी माण्हू असां वटि अचनि था पिया ऐं पूरे पंजाब जा माण्हू असां वटि अचनि था पिया, मोस्टली रहीमार खान जा माण्हू। अवां NICVD में इलाज कराईंदड़ मरीज़ ऐं उन्हनि जे वारसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं उन सां गॾोगॾु हिन अस्पताल में कमु कंदड़ स्टाफ जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन हवाले सां जेके मरीज़ आहिनि या मरीज़नि जा जेके वारिस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त NICVD सखर जे लाइ तोड़े अंदरूनी सिंध या बलोचिस्तान जे माण्हुनि जे लाइ हिकु बहितरीनु इदारो आहे। ऐं हुननि इहो पिणु चयो त हितां जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे प्राइवेट अस्पताल खां बि बहितर आहिनि। कैमरामैन ज़ेब बांबो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़ सखर।